बाढ़े के तालके जो दर्जो न मिली सघियो, तालका मूवमेंट जी जदोजहद 106 हफ़्ते बि जारी आहे। बाढ़े के तालके जो दर्जो ॾियारण लाइ हफ़्तेवार एहतजाज जी तसलसल खे बरक़रार रखंदे अॼु बि प्रेस क्लब अॻियां तालका मूवमेंट जे डिप्टी कन्वीनर ज़ैब अली सारियो ऐं कामरेड कादिर ब्रोही जी अॻवानी में शहरनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाज कयो। एहतजाजी मुज़ाहिरे में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां लाॻापियल शख़्सियतनि दोदो देशी, अज़ीज़ ब्रोही, अली अनवर अस्करी, नूर मोहम्मद बुलेदी, असगर सारियो, ज़ुल्फ़कार कांदड़ो, फिदा हुसैन तुंजो ऐं ॿियनि वरी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त असीं गुज़िरियल 2 सालनि खां लगातार न रुगो बाढ़े जे रोडनि रस्तनि ते निकितल आहियूं, पर ॾोकरी, बाकराणी ऐं लाड़काणे समेत कराची ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो आहे। हुननि चयो त असां सिध ते हुकुमरानी कंदड़ पीपी सरकार खे बाढ़े वासियुनि सां 12 साल अॻु कयल संदन वाइदो यादि ॾियारे रहिया आहियूं, जंहिंखे हू पालण बजाए कन लाटार करे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त जल्द बाढ़े तालके जो नोटिफिकेशन जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे।